अस्सलामु अलैकुम। अॼु असां सिखंदासीं त एजुकेशन छा आहे, तालीम छा खे चइजे। आम तरह असां एजुकेशन जी जेका माना कढंदा आहियूं उहा तालीम चवंदा आहियूं, पर हक़ीक़त में एजुकेशन जी जेका लफ़्ज़ी माना आहे उहा कुझु अलॻि आहे। तालीम उन जी इस्तिलाही माना तौरु इस्तेमालु थींदी आहे। जेकॾहिं असां लफ़्ज़ ते ग़ौर कंदासीं त असांखे मालूम थिए थो त ही पुराणी लातीनी ज़बान जे लफ़्ज़नि मंझां माख़ूज़ थियल आहे, वरितल आहे। मसलन हिकिड़ो लफ़्ज़ लातीनी ज़बान जो आहे एजुकेयर, जंहिंजी माना आहे परवरिश करणु, पालणु, टू ब्रिंग अप, टू नरिश। इन सेंस सां जेकॾहिं असां एजुकेशन जी माना कढूं त इन जो तसवुरु असांखे इहो मिले थो त इहो हिकु अहिड़ो को ख़ारिजी अमल आहे, मसलन परवरिश करणु या तरबियत करणु, त इहो को हिकु बैरूनी या ख़ारिजी अमल चई सघिजे थो। अच्छा, ॿियो इन सां मिलंदड़ जुलंदड़ लातीनी ज़बान जो को लफ़्ज़ आहे एजुसर। एजुसर जी माना आहे टू ब्रिंग फोर्थ, टू लीड आउट, यानी अॻुवाणी करणु, कंहिं अंदरूनी सलाहियत खे ॿाहिरि कढणु, पैदा करणु। इन सेंस में जेकॾहिं असां एजुकेशन जी माना या कंसेप्ट या तसवुरु हासिलु करियूं त तालीम हिकु यानी बैरूनी अमल आहे। ॿिन्हिनि लफ़्ज़नि जे इम्तिज़ाज सां जेकॾहिं असां तालीम जी लुग़वी ऐं लफ़्ज़ी माना ते असां बहस करियूं त तालीम हिकु अहिड़ो अमल आहे, अहिड़ो प्रोसेस आहे जंहिंजे ज़रिए ट्रेनिंग, परवरिश ऐं अंदरूनी सलाहियत खे ॿाहिरि आणणु या अॻुवाणी करण जो नालो तालीम आहे। इन सां मिलंदड़ जुलंदड़ ॿिया बि लातीनी ज़बान जा वर्ड आहिनि, मसलन एजुकेटम, जंहिंजी माना आहे द वे ऑफ टीचिंग, ऐं जर्मन लफ़्ज़ हुजे, स्पेनिश हुजे, इन्हनि सभिनि में इन सां मिलंदड़ जुलंदड़ लफ़्ज़ राइज हुया ऐं अॼु ॾींहं ताईं आहिनि। त एजुकेशन लफ़्ज़ जी जेका लघवी माना आहे उहा आहे तरबियत करणु या पालना करणु या अॻुवाणी करणु। पर जेकॾहिं असां इस्तिलाही माना में अचूं त असां वटि अरबी, सिंधी, उर्दू, पर्शियन में असां इस्तिलाह तौरु असीं जेका एजुकेशन जी माना वठंदा आहियूं उहा तालीम वठंदा आहियूं। अहिड़ी तरह इंग्लिश में एजुकेशन जी माना लर्निंग आहे, ये ट्रेडिशनल मीनिंग आहे, इस्तिलाही माना आहे, लफ़्ज़ी माना न आहे।
हाणे तालीम, जेकॾहिं असां इन लफ़्ज़ जी माना वठूं त तालीम अरबी लफ़्ज़ इल्म मां माख़ूज़ आहे, जंहिंजी माना आहे ॼाण, ॼाण हासिलु करणु। यानी कंहिं शइ खे सुञाणणु, ॼाणण जो नालो तालीम आहे। हक़ीक़त में तालीम त हिकु अमल आहे, हिकु प्रोसेस आहे, पर उन जो मसदर इल्मु आहे, यानी ॼाण। त तालीम जे ज़रिए असां छा ॼाणणु चाहियूं था, इहो सुवालु आहे। यानी असां कंहिं अणॼाण मक़ाम ताईं पहुचणु, कंहिं अणॼातल शइ ताईं पहुचणु जे अमल खे, जे रस्ते खे, उन जे पाथ खे, उन जे तरीक़े खे असां तालीम जो अमल चई सघूं था। जंहिं तालीम जे ज़रिए असां हिकु अहिड़े मक़सदु ऐं अहिड़ी मंज़िल ताईं पहुचूं जिते असांखे ॼाण पवे, छाजी ॼाण, जेकी असांखे मालूम न आहे। ऐं पोइ उन वक़्तु असां चवंदासीं सुबहानक ला इल्म लना इल्ला मा अल्लमतना इन्नक अंतल अलीमुल हकीम। यानी असांखे उहो कुझु मालूम थींदो जेको अॼु असांखे मालूम न आहे। त नामालूम तरफ़ जेको सफ़र आहे, यानी असांखे ॼाण जे लाइ हिकु अहिड़ी मंज़िल जे तरफ़ वञिणो आहे जिते असां पहुची कुझु हासिलु करे सघूं, कुझु ॼाण हासिलु करे सघूं, कुझु सुञाणी सघूं। जेकॾहिं असां इन अरबिक सेंस में इस्लामिक पॉइंट ऑफ व्यू सां असां एजुकेशन जी माना कढंदासीं त इहो मुकमल मारिफत इलाही जो नालो आहे। ये हज़रत इमाम ग़ज़ाली रहमतुल्लाह अलैह जो चवणु इहो ई आहे त तालीम मारिफत ख़ुदाबंदी जो नालो आहे। मारिफत ख़ुदाबंदी यानी ख़ुदा खे सुञाणणु। असल में हर अमल खां कहिड़ो बि अमल आहे, उन अमल जी जेका मंतिक़ आहे उहा इहा आहे त असां हिकु अहिड़ी हस्तीअ जो तसवुरु हासिलु कंदा आहियूं जंहिं जे तसवुर खां पोइ इंसान खे उहा सुञाणप मिले थी, उहा अखि मिले थी, जंहिं अख सां असां यानी ख़ुदा जे इन कुदरतनि खे, ख़ुदा जे कमनि खे असां ॾिसी ऐं सम्झी सघूं। वमा ख़लक़तुल जिन्न वल इंस इल्ला लियअबुदून। जिन्ननि ऐं इंसाननि खे अल्लाह ताला पंहिंजी इबादत जे लाइ ख़लक़ियो आहे। यानी तख़लीक़ इंसान, तख़लीक़ काइनात, इंसान तोड़े जिन्ननि जे तख़लीक़ जो जेको मक़सदु क़ुरान ॿुधायो आहे उहो इबादत इलाही आहे। ऐं इबादत इलाही जी हिकु माना हीअ बि आहे त ख़ुदा तबारक ताला जी मारिफत ऐं उन जी सुञाणप हासिलु करणु। छो त इबादत लफ़्ज़ बंदगीअ मां वरितलु आहे, बानप मां वरितलु आहे। त बानू हक़ीक़त में उहो ई कामिल थी सघे थो जेको पंहिंजे मालिक खे सुञाणी सघे। भला उहो बानू कीअं थो थी सघे जंहिंखे पंहिंजे मालिक जी सुञाणप न हुजे, मालिक जी नाले जी ख़बर न हुजे, मालिक जे रज़ा ऐं ख़ुशी ऐं नाख़ुशी जे बारे में ख़बर न हुजे। भला उहो बानू कीअं थो थी सघे। यानी त अहिड़ी तरह अल्लाह तबारक ताला जा जेके मुक़र्रब बाना आहिनि उहे कीअं था थियनि, उन जे लाइ
वसजुद वक़्तुर्ब, यानी सजदो करियो, अल्लाह तबारक ताला जी इबादत करियो ऐं अल्लाह जे क़रीब थियो ऐं अल्लाह जी मुहबत खे हासिलु करियो ऐं अल्लाह तबारक ताला जे प्यार खे हासिलु करियो। ऐं हिकु अल्लाह तबारक ताला जी जॾहिं इहा मानप ऐं बंदगी जे ज़रिए असांखे उहा कामिल सुञाणप मिली वञे, उनखां पोइ छा थींदो? असां मिसाल वठूं दुनियावी कंहिं वॾे अफ़सर जो या प्राइम मिनिस्टर जो या प्रेसिडेंट जो या कंहिं ॿिए ब्यूरोक्रेट जो, त उनजो जेको ख़ासि ख़ादम हूंदो आहे, त जेकॾहिं उहो ख़ादम हुनजी ख़िदमत करे, पर ख़िदमत सां गॾोगॾु उन सां मुहबत बि करे, त उन मुहबत करण खां पोइ उन मालिक जो एतमाद ऐं भरोसो हुन ते एतिरो थी वेंदो आहे जो हू ख़ज़ाने जूं चाबियूं बि हुन जे हवाले करे छॾींदो आहे। त अहिड़ी तरह बंदगी हक़ीक़त में इहा ई आहे त असां पंहिंजे मालिक ऐं ख़ालिक खे सही तरीक़े सां सुञाणी, उन सां मुहबत ऐं अक़ीदत बि एतिरी रखूं जो अल्लाह तबारक ताला पंहिंजे ग़ाइब जा ख़ज़ाना असांजे लाइ खोले छॾे। ऐं उनखां पोइ जॾहिं ग़ाइब जो ख़ज़ानो खुली वञे त असांखे उहो कुझु मालूम थींदो जेको अॼु असांखे मालूम न आहे। त यानी उन ॼाण जे तरफ़ जेको सफ़रु आहे, जेका मंज़िल आहे, जेका मुसाफ़िरी आहे, उन सफ़र जो नालो तालीम आहे। इहो इस्लामिक पॉइंट ऑफ व्यू सां असां तालीम जी हिकु इहा माना कढंदासीं। हाणे असां जेकॾहिं वेस्टर्न फिलासॉफर्स जे डिफिनेशन्स ते गौर कंदासीं त उन्हनि तालीम खे हिकु तजुर्बनि जो मुहताज बि चयो आहे। जीअं डेवी जो चवणु आहे, जॉन डेवी जो, त इट इज़ द प्रोसेस ऑफ कंटिन्यूअस रिकंस्ट्रक्शन ऑफ एक्सपीरियंसिस। मुसलसल तजुर्बनि मां गुज़रण जो नालो असां तालीम चई सघूं था। या उनखां अॻु में असां ग्रीक साइंटिस्ट, ग्रीक फिलोसॉफर्स जे व्यूज़ खे असां ॾिसूं त जीअं अरस्तु जो चवणु आहे, इट इज़ द प्रोसेस टू कंस्ट्रक्ट अ साउंड माइंड इन अ साउंड बॉडी एंड सोल। हिकु सेहतमंद जिस्म ऐं सेहतमंद रूह में असां हिकु सेहतमंद दिमाग़ ऐं ज़हन खे पैदा करियूं, त इहो तालीम जो अमल आहे। अहिड़े तरह तालीम जूं ॿियूं बि काफ़ी डेफिनेशन्स आहिनि, उहे इंशा अल्लाह नेक्स्ट सेशन में असां सिखंदासीं। अॼु जे लाइ इहो ई काफ़ी आहे। वस्सलाम।